अस्सलाम वालेकुम दोस्तों, इन महिल असां मौजूद आहियूं मां पंहिंजे प्यारे उस्ताद मोहतरम जनाब ख़ान साहब बरकत अली समी साहब उस्ताद ऐं असांजो तमामु प्यारो दोस्त प्यारो भाउ सिंध जो तमामु सुहिणो शाइर अदा दोस्त मोहम्मद सुमरो असां वटि कई आया आहिनि ऐं असांजी बि दिलि चयो असां साईं खे कुझु ॿुधायूं। असांजो साईं असांजो चाचा नज़ीर असां सां ॾाढी मोहबत प्यारु कंदो आहे, ॾाढो प्यारु कंदो आहे। ऐं अलाह साईं असांखे बि गैरत ॾे, मूंखे ख़ासि थो थिए बाबा साईं तव्हांजी वॾी महिरबानी जो मां बि तव्हां सां इहा जेकी मोहबत कई तव्हांजी मोट ॾेई छॾिया। उस्ताद बुखारी जो हिकिड़ो कलाम आहे जेको हाल आहे असांजे साम्हूं, असांजा ॿिया बि दोस्त बि तव्हां अदा रब नवाज़ इहो बि वेठो आहे, उस्ताद जो ॿियो शागिर्दु आहे अदा शमन अली, उन खां पोइ मुंहिंजो प्यारो भाउ अदा ताहिर बि वेठो आहे, ताहिर मोलाई खानवान खां असांजो तमामु सुठो आर्टिस्ट आहे जेको हाल आहे तव्हांजे साम्हूं पेश था कयूं। ओहो